नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे 53 योमी तासीस जे मौक़े ते ज़िले इतलात ऑफिस में यूनियन काउंसिल कादरपुर जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल हफ़ीज़ मीरानी पारां हिकु तक़रीब मुनक़द कई हुई है, जंहिंमें पीपी ज़िले घोटकी जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सैयद बरकत अली शाह जीलानी, ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, सिटी जनरल सेक्रेटरी मोहम्मद हसन चाचड़, एडवोकेट अब्दुल हफ़ीज़ मीरानी, अब्दुल गनी लाखो समेत पार्टी जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते पीपल्स पार्टी जी 53 योमी तासीस जो केक पिणु काटियो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवान चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी माज़ी जीअं अॼु बि ग़रीब पोरियत तबिके जे नुमाइंदा जमायत आहे, अॼु बि मुल्क जे कुंड कुड़िछ में पीपी जो योम तासीस मल्हायो पियो वञे, छाकाणि त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जंहिं हमेशह अवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं मुल्क जे बका ऐं सलामती लाइ आलमी साज़िशुनि जो मुक़ाबिलो करे मुल्की सलामती खे महफूज़ करण लाइ किरदार अदा कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।